हज़रात एक ज़रूरी ऐलान ॿुधंदा। सुभाणे सुबुह जो सूमर जे ॾींहुं 25 तारीख़ 3 मार्च ते लूलनि लगड़नि पोड़नि पकनि अंधनि मडनि ठोड़नि गंजनि सुन्नियुनि शीअनि अहल हदीस पठाणनि पंजाबियुनि सिंधी भाइरनि बागड़ियुनि भीलनि ऐं ॿियनि सभिनी मुस्लमान भाइरनि जा हुकूमत तरफ़ां 5,000 रुपया अची रहिया आहिनि। सभिनी पाकिस्तानी ऐं सिंध वासियुनि खे अपील थी कजे त राति जो आंगूठनि खे रेगमाल हणी सुबुह जो डिवाइस वारनि वटि सेंटरनि ते पहुची धिका खाई पंहिंजा 5,000 वठी पंहिंजे बचड़नि जी ईद कजो। ऐलान पूरो थियो।